अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 जनवरी ख़मीस जो ॾींहुं। टाइम था 12 ऐं मां हिन महिल ठाहे रही आहियां लंच। देरि सां व्लॉग शुरू कयो अथमि। इन खां पहिरियों मां ॿाहिरि वियमि, कुझु मुंहिंजूं दवाऊं ख़तमु थी वियूं, उहे वठी आयमि, पर उहा मां रिकॉर्डिंग न कई छो त रोज़ु उहे साॻा रस्ता साॻा सीन आहिनि, त उहो कमु करे आयमि। अॼु असांजी कम वारी मासी अञा न आई आहे, हुन नियापो मोकिलियो त मां थोरो देरि सां ईंदमि। सो मां हिते लंच थी ठाहियां ऐं मां ठाहींदमि पटाटनि ऐं मटरनि जो पुलाउ चिकन जी यखनी में। राति जो मां चिकन जलफ्रेज़ी ठाहियो हो त उन मां यखनी बची हुई, त इहा यखनी मां हिन पुलाउ में विझंदमि ऐं इन सां गॾु असां फ्राए कंदासीं शामी कबाब, उहे मां कल्ह ठाहे छॾिया। ऐं ॿी ॻाल्हि त हे जेके बि मां खाधा रोज़ु पचाईंदी आहियां उन्हनि जूं मां रेसिपीज़ तव्हां सां शेयर न कंदी आहियां छो त इहे ऑलरेडी ठहियल आहिनि। त अगरि आलू पुलाव तव्हां सर्च कंदव बाय नसरीन वफ़ाई तव्हांखे मिलंदो, जेका रेसिपी वीडियो तव्हांखे मिली वेंदी। या राति चिकन जलफ्रेज़ी ठाहियमि त चिकन जलफ्रेज़ी बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे आराम सां मिली वेंदी। त इन करे अगरि का बि रेसिपी मां ठाहियां थी, को खाधो पचायां थी ऐं मां उन जी तव्हांखे वीडियो नथी ॾेखारियां त इन जो मतिलबु आहे उहा वीडियो ऑलरेडी मौजूदु आहे। सो इहो मुंहिंजो व्लॉग जो अॼु आगाज़ आहे। ऐं उन खां अलावा सुगन सुबुह हली वई हैदराबाद ऐं उन ईंदी कुझु ॾींहंनि खां पोइ वापसि, त वरी असां उनखे हिते बि कुझु कमु करणा आहिनि, कुझु मुलाक़ातूं, कुझु शॉपिंग। सो तव्हां सां इंशाल्लाह मां शेयर कंदमि। फ़िलहालु जेको आहे लंच जी तयारी आहे। 3 थिया आहिनि हिन महिल मंझंदि जा। मानी पचाई, खाधी, नमाज़ पढ़ी, कपिड़ा जेके कल्ह धोता हुआ उहे वेढ़िया ऐं हाणे मां हिते अची वई आहियां। मोटर बि हलाईंदमि त जीअं टांकी भरिजे। ऐं कम वारी माई असांजी हाणे बिल्कुलु एंटर थी आहे। तव्हां ॾिसो त हितां जी अञा ताईं सफ़ाई बि न थी आहे। सो मां मोटर हलाईंदमि पाणी भरण जे लाइ, उनखां पोइ हिते विहंदमि, उस में थोरी देरि पेर गरम कंदमि। अॼु उस बि ॾाढी जेको आहे न डिम आहे, झुड़ आहे शायदि, ईअं हल्को हल्को मथे तव्हांखे ॾेखारियां, पर सिजु ॾाढो तेज़ आहे। माना सिजु इन लिहाज़ सां तेज़ आहे जो वीडियो भरण जे लिहाज़ खां, बाक़ी हूअं त डिम आहे। हा ॾिसो झुड़ आहे मथे, त उस हल्की आहे, पर पोइ बि मां हिते विहंदमि ऐं थोरी देरि जे लाइ पंहिंजी दिलि ख़ुशि करण जे लाइ मां ही पंहिंजो बास्केट खणी आई आहियां। हिते वेही पंहिंजी एम्ब्रॉयडरी कंदमि। ॾाढो मज़ो आहे उस में वेही, तक़रीबन मुनो कलाक मां वेठी आहियां ऐं इन मुने कलाक में मां हिन जो सी ग्रीन बि ऑलमोस्ट पूरो करे छॾियो आहे। बसि हीअ हिकिड़ी लाइन थी रहे, हिकिड़ी हीअ लाइन ऐं थोरो टुकड़ो हिन लाइन जो। तक़रीबन मां इहो बि भरियो आहे। 3:45 थिया आहिनि हिन महिल। सो ॾाढो इंजॉय कयमि, ॾाढो मज़ो आयो। ऐं हाणे उथां थी, अंदरि वेंदमि, दिलि थी चए ऑरेंज खावां। सो उन खां पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे, ॾिसां थी। ऐं माई बि ईंदी हाणे त हिते अची अङण जी सफ़ाई कंदी, इन करे बि मूंखे हितां उथणो ज़रूरी आहे ऐं हूअं बि काफ़ी देरि वेठी आहियां। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं कुझु देरि कंप्यूटर ते कमु करिणो आहे, त कंप्यूटर ऑन कयो अथमि। हीअ आहे मुंहिंजी शहज़ादी राजिया। ऐं कॾहिं हिननि जा फ़ोटो रखंदी आहियां, कॾहिं कंहिंजा रखंदी आहियां, ॿारनि जा ई रखंदी आहियां छो त मुंहिंजा जान जिगर आहिनि। सो काफ़ी सारो कमु आहे, इलाही वीडियोज़ एडिट करणियूं आहिनि, कुझु फ़ोटोज़ खणणा आहिनि, कुझु बि डिफरेंट कम हूंदा आहिनि। सो हाणे मां इहो कमु करे वठां पहिरियों। 6:30 थिया आहिनि। असांजी नमाज़ पढ़ी वरिती, ॾही ॼमाइण लाइ रखी सुबुह जो, अञा न ॼमी आहे छो त सियारे में काफ़ी टाइम थी वठे, 7-8 कलाक। ऐं राति जी मानी में कुझु ख़ासि पचाइणो न आहे। ऐं मंझंदि जो मां पचायो हो चिकन ऐं मटरनि जो पुलाउ, उहो पियो आहे। कबाब तरिया हम, त कबाब ॿिया बि ज़रूरत पवंदी तरे वठंदमि, कुझु ख़ासि न आहे करिणो। ऐं जेकॾहिं मूंखे कुझु अलॻि सां खाइणो हूंदो त ज़रूरत पवंदी त थोरी मानी बि पचाए वठंदमि। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मुंहिंजे फ्रिज ते छा लॻियल आहे। फ्रिज ते ही लॻियल आहिनि मुंहिंजी राजिया जा फ़ोटो। इहे मां पाण ठाहिया हुआ, मैग्नेट लॻियल आहे हिननि जे पोयां, तव्हां ॾिसो। ऐं ही आहिनि जेम जे बोतलनि जा ढक, जेम या अहिड़े क़िस्म जूं जेके बि घर में सॉसेस ऐं अचार ऐं माखी बोतलूं ईंदियूं आहिनि, उन्हनि जा इहे ढक आहिनि। त इन्हनि मां ठाहिया हुआ। ऐं इन्हनि जो तव्हां वीडियो ॾिसणु चाहियो अगरि त लिखी सघो था फ़ोटो फ्रिज मैग्नेट्स बाय नसरीन वफ़ाई। उनखां पोइ हिते हे मुंहिंजे ॿारनि जूं तस्वीरूं लॻियल आहिनि। सुगन जो फ़ोटो किरी पियो त खुली वियो आहे, त उहो मां अञा ॻंढियो न आहे। सुराणा तारिका मथे ही अलिया, वॾो मुंहिंजो पुटु। हे त ईअं ई रैंडम शयूं आहिनि, इन्हनि जी न आहे ॻाल्हि। ॻाल्हि असल में इहा आहे
त हिते ई लॻियल आहिनि, हे बि ईअं ई रैंडम कुझु शयूं लॻियल आहिनि। त लास्ट ईयर जॾहिं राज्य आई त राज्य 3 सालनि जी थी हिते अची। हाणे हिन साल जॾहिं ईंदी त 4 जी थींदी। त जॾहिं आई त मूंखे चयईं, हिते सुगन जो फ़ोटो उन महिल ताईं हुयो, हाणे बि हणी छॾींदमि, चवणु लॻी त इलाही सारा फ़ोटोज़ मिसिंग आहिनि। मां चयमि कहिड़ा? 3 सालनि जो ॿारु मूंखे ॿुधाए थी। चयईं अम्मी कोन्हे, चाची कोन्हे, हादिया कोन्हे। उन महिल ताईं हुनखे असांजी ख़बर न हुई अञा, और असांखे सुञाणे न पई प्रॉपरली। सो हाणे मां इहो सोचियो आहे त नेक्स्ट मंथ हे ईंदा त मां इहे फ़ोटो सॼा हणा, सुगन जो फ़ोटो फ्रेम जेको आहे ॻंढे उहो हिते हणा, ऐं हादिया जा ऐं पंहिंजो आसफ़ा जो ऐं सादिया जो इहे फ़ोटो साफ़ु करायां, ऐं जो। छो त अॻु में छा हूंदो त फ़ोटोज़ हूंदा हुआ असांजे हथ में एल्बम में, हाणे फ़ोटोज़ आहिनि कैमरा में या कंप्यूटर में या फ़ोन में, त उन्हनि जो प्रिंट कढाइणो थो पए। सो कोशिशि कंदमि त प्रिंट कढाए, और हुन राज्य जे अचण खां पहिरियों हिते मां इहो सभु कुझु कंप्लीट करे छॾियां। कीअं लॻो इहा वीडियो क्लिप? सभु माण्हू ड्रम्स पिया वॼाइनि। असल में इहा सुगंध मूंसां शेयर कई त मूं सोचियो मां बि तव्हां सां शेयर कयां। उते लाहौर में कोई पॉपकॉर्न स्टूडियो पंहिंजी उन्हनि जी का लॉन्च पार्टी हुई, त उन में हुननि इहो रखियो त सभु माण्हू ड्रम पिया वॼाइनि वारे वारे सां। हिकिड़ो लीड पियो करे वॼाए पियो, ॿिया वरी उनखे फॉलो पिया कनि। त मूंखे ॾाढी अजीब लॻी इहा शइ, त सेलिब्रेशन जी मर्ज़ी आहे, जेको जीअं बि करे ईअं बि करे थो सघिजे। सो मां सोचियो शायदि तव्हांखे इंट्रस्टिंग लॻे, इन जे लाइ तव्हां सां इहा मां शेयर कई। ऐं हिकिड़ो मज़े जो वाक़ियो थो यादि अचे, पंहिंजी कज़न्स सां हिकिड़े ग्रुप में शेयर पई कयां कचहरीअ में, त मां सोचियो उहो तव्हां सां बि शेयर कयां। त असां जॾहिं हिन घर में शिफ्ट थियासीं, कुझु महीना त असां पंहिंजे हिन घर जे ठाहिण ड्राइण में पूरा हुयासीं। उनखां पोइ अची वियो रमज़ान शरीफ़, त नओं पाड़े वारो सम्झी करे कुझु घरनि मां असांखे कॾहिं किथां का इफ़्तारी मिले पई। ऐं जेके गैर मुस्लिम आहिनि मुंहिंजा फ्रेंड्स ॾिसण वारा, इफ़्तारी हूंदी आहे जेको असां रोज़ो रखंदा आहियूं, पोइ शाम जे महिल उन रोज़े खे खोलण जे लाइ जेको खाधो पीतो तयारु कबो आहे उनखे इफ़्तारी चइबो आहे। त पाड़े जे मुख़्तलिफ़ घरनि मां असां ॾे कॾहिं 3-4 दफ़ा हितां हुतां इफ़्तारी आई, ऐं मूंखे सची ॻाल्हि आहे त ख़बर बि न ई कंहिंजे घरां आई आहे। पोइ ईद थी वई, रमज़ान रोज़ा ख़तमु थी विया। उनखां पोइ मां सोचियो इहो मुनासिबु नथो लॻे, मां त कंहिंजे कुझु मोकिलियो ई कोन, ऐं हलो हाणे थी पचाए मोकिलियां। हिकिड़े ॾींहुं पोइ मुंहिंजी मासी कम वारी जीअं त ईंदी आहे सवेर सुबुह जो 9 बजे, सो मां ॾाढा ड्राई फ्रूट विझी मज़ेदार हिकिड़ो मल्टी कलर मिठा चांवर ठाहियमि। सो ऐं मां ॾियणु वठण जे लाइ हमेशह डिस्पोजेबल बॉक्सिस जेके आहिनि वठी रखंदी आहियां। त मूंखे थांवनि जो सची ॻाल्हि आहे ॾाढो टेंशन थींदो आहे। मां न चाहींदी आहियां त मुंहिंजो थां कंहिंजे घर वञे ऐं वरी वापसि न अचे, या उनजो हिकिड़ो मिसयूज़ थिए। ऐं अहिड़ी तरह ॿियनि जा थां बि मुंहिंजे घर अगरि ईंदा आहिनि त मां उन महिल धोई पोई या त फ़ौरन वापसि कंदी आहियां, न त जेकॾहिं पोइ ॾियणा आहिनि तॾहिं बि उहे पैक करे साइड ते रखंदी आहियां, त जीअं असांजे घर में इस्तेमालु न थियनि। मूंखे सख़्तु ख़राबु लॻंदो आहे। त मां यानी ॿियनि जे थांनि जे लाइ बि ऐं पंहिंजे थांनि जे लाइ बि हिकु जेतिरी केयर कंदी आहियां। सो इन करे मां डिस्पोजेबल बॉक्सिस वठी रखिया आहिनि, त किथे बि कुझु मोकिलिणो हुजे बसि ॾेई छॾियो। त मां छा कयो, जो जीअं मुंहिंजी माई आई कम वारी, त मां इलाही सारा दॿा पैक करे बॉक्सिस में विझी, मिठा चांवर ताज़ा गरम, मां हुनखे चयो त पहिरियों इहे वञी विरिहाया। यानी मुंहिंजे घर जे ॿिन्ही पासनि न, हेॾा बि 2-3 घर, हेॾा बि 2-3 घर जेके लाइन में हुया, त उहो खणी वई। त माना हर कंहिं चुपचाप वठी रखिया, कंहिं पुछियो ई कोन। पर हिकिड़ी माई जेको वाविला मचाई, मां पाण बि गेट खां ॿाहिरि निकिरी बीठी हुयमि त जीअं ॾिसां त कंहिंखे थी ॾे। सो हिकिड़ी माई वाविला मचाई, त इहा वरी कहिड़ी फज़ीलत आहे। ऐं इहे जेके राति वारा चांवर रखियल वरी असांखे सुबुह जो गरम करे मोकिलिया अथऊं,
हाणे डिस्पोजेबल बॉक्स में ॾियण जो मक़सदु हुन ईअं सम्झो, छो त माण्हू ॿाहिरां जॾहिं बि खाधो घुराइनि था या वठी था अचनि त उन्हनि बॉक्सिस में थो मिले, ऐं हुन सम्झो त तसवुर ई न आहे न, कोई त वठी रखूं अहिड़ा दॿा त असां माण्हुनि खे उन में ई ॾियणु वठण जो सिलसिलो शुरू कयो। त हुन चयसि त उनखां पुछई कमवारी माईअ खां त किसने दिया है ये? त मां ॿाहिरि बीठी हुअमि पंहिंजे गेट खां, माना मुंहिंजे घर खां 2 घर छॾे 3 घर। त हुन माई चयसि त ये इन्होंने दिया है, मूंखे सॾे चए थी इधर आओ। मां चयोमांसि जी आपको कोई काम है? मां ॾाढी तमीज़ सां, मूंखे चवण लॻी तुम इनके घर में काम करती हो, मुंहिंजे ई घर ॾे इशारो करे। मां चयोमांसि इहो मुंहिंजो घर आहे। ईअं चई मां अंदरि हली आयमि। अब माई वाइड़ी थी वई, ऐं पोइ ॿिए ॾींहं ते आई, एॾियूं मूंखां माफ़ियूं पई वठे, एॾो सॉरी पई करे त मां तव्हांखे कमवारी माई सम्झो। मूं चयो कमवारी माई बि इंसानु आहे, ऐं मां अहिड़े ई हुलीअ में हूंदी आहियां। तव्हां मूंखे ॾिसो था, मां जहिड़े हुलीअ में किचन में बीठी आहियां, तव्हां सां ॻाल्हायां थी, त फैशनेबल कपिड़ा मां न पाईंदी आहियां, हर वक़्तु मेकअप न कंदी आहियां, ज़ेवर मूंखे वणंदा ई कोन्हनि, कॾहिं बि माना मां सिंपल ई हूंदी आहियां हमेशह। त हिन मुंहिंजी सादगीअ खे कमवारी माई सम्झो, जंहिं ते मूंखे कतई एतिराज़ु न आहे। कमवारी मायूं बि इंसानु आहिनि, उन्हनि जी बि इज़त आहे, उन्हनि जी अहमियत आहे, महिनत कश आहिनि, पोरिया थियूं कनि हिकु ॾींहं में इलाही इलाही घरनि जा, ऐं असांखां सिर्फ़ु पंहिंजे घर जो बि पूरो नथो पुॼे कमु। सो ॾाढी मूंखां माफ़ी वरितई। मूं चयोसि तव्हांखे सॉरी वॉरी करण जी ज़रूरत न आहे, सिंधियाणी हुई उहा माई। त छो त कमवारी माई तव्हां अगरि मूंखे सम्झो त मूंखे बिल्कुलु बि पंहिंजी बेइज़ती नथी लॻे, उहा बि इज़त वारी आहे, मूंखे हुनजो क़दुरु आहे ॾाढो। चई न मां सम्झो त अहिड़ा चांवर त बाज़ारि में मिलंदा आहिनि, अलाए रातो का गरम करे मोकिलिया थो। मां हुनखे ॿुधायो, मूं चयो रमज़ान में मूंखे इलाही घरनि मां आई इफ़्तारी, मूंखे ख़बर न हुई, त मां बि हिकिड़े सुठे पाड़ेसरी जी हैसियत में ख़ुशगवार तालुकात रखण जी ख़ातिर ऐं ताज़ा चांवर मां चयो मां सुबुह सुबुह पचाए ऐं मोकिलिया सभिनी ॾे, ऐं बॉक्सिस जो पूरो हिकिड़ो पैकेट अञा पैक थियलु पियो, कढी ॾेखारियोमांसि, मां हे वठी रखंदी आहियां। वॾी उमिरि जी माई, मूंखां कुझु वॾी उमिरि जी हुई। त पोइ यानी वेंदे वेंदे बि माईअ कोई 50 दफ़ा मूंखे सॉरी चयो हूंदो त माफ़ु कजो, मूंखे ग़लती थी वई, मूं चयो काई ॻाल्हि न आहे। सो कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे। सो पर ज़रूरी न आहे हर माण्हू अहिड़ो न हूंदो आहे, इलाही माण्हू ख़ुशि बि थींदा आहिनि, थैंकफुल थींदा आहिनि। ऐं सची ॻाल्हि आहे, असांजे घर में न इहा राज़ी ॻाल्हि अथव, पर इहो हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे, जेका हर घर जी ॻाल्हि हूंदी, छा बि खणी पंहिंजे घर में पचे, पाड़े मां कुझु बि ईंदो आहे न, असां सभु चाहींदा आहियूं त थोरो थोरो असां बि खाऊं, हर माण्हू हुन में पंहिंजो जेको आहे हिसो हुन मां खणंदो आहे। सो अजीब लॻंदो आहे उहो पको पकायो खाधो ॿिए कंहिंजे घरां अचे थो, ॾाढो असां हुनखे इंजॉय कंदा आहियूं। सो ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं, ऐं सुठा तालुकात रखजनि, जेको सुठो पचाइजे, वंडिजे विराइजे, सुठी ॻाल्हि आहे। अॻे त घणा रवाज हूंदा, अॻ में इहो हूंदो जो असां सभु माण्हू सालनि जा साल हिकिड़े ख़ानदान हिकिड़े एरिया में रहंदा, त उन्हनि खे सदियूं गुज़री वेंदियूं, उहे उते ई हूंदा। तोड़े मर्द माण्हू पढ़ण लाइ नौकिरियुनि लाइ ॿियनि शहरनि में वेंदा, तॾहिं बि फैमिलीज़ उते रहंदियूं, त ईअं माण्हुनि जी वाक़फ़ियत हूंदी, ख़ानदानी तालुकात हूंदा ओड़े पाड़े सां। त हाणे ईअं कोन्हे, हाणे किराए जे घरनि में कॾहिं केरु किथे आहे केरु किथे आहे, त हिक ॿिए सां उहे तालुकात क़ाइमु नथा थी सघनि, पर पोइ बि पाड़े वारनि सां सुठा तालुकात रखजनि, इहो असांजे अलाह जो, असांजे रसूल जो हुकुम बि आहे, ऐं इहा ई अॼु जी चङी ॻाल्हि बि आहे, त पंहिंजे पाड़े वारनि सां सुठा तालुकात रखो। जेकॾहिं तव्हां उन्हनि सां दोस्ती नथा रखी सघो त घटि में घटि दुश्मनी बि न कयो, साड़ बि न कयो, अधु अधु रातिनि जो गाना न वॼायो, गोड़ न कयो, खड़का न कयो, कचिरो न फैलायो ओड़े पाड़े में। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ख़ुशी नथा ॾेई सघो त तकलीफ़ बि न ॾियो, त इहो हुकुम आहे। त उहो मोमिन न आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां उनजो पाड़े वारो महफ़ूज़ न हुजे। सो अॼु इहा ॻाल्हि ज़िक्र कयमि पंहिंजे कज़न सां ॾियणु वठण जो, त उन मां मूंखे यादि आहे, त मूं चयो मां तव्हां सां बि शेयर कयां। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो अथव, तव्हां भली चङा बि हूंदव त पर पोइ बि माण्हू ग़लतफ़हमी जो शिकार थी वेंदा आहिनि। सो इहा अॼु जी चङी ॻाल्हि हुई, त हिक ॿिए सां सुठा तालुकात रखो। उर्दू में चवंदा आहिनि त हमसाया मां जाया, और सच बि आहे त जॾहिं को ॾुख तकलीफ़ थिए थी न, त तव्हांजो मिट माइट पोइ थो पहुचे, तव्हांजो पाड़े वारो तव्हां सां पहिरियों साथ थो ॾे, उन्हनि सां सुठा तालुकात रखजनि, दोस्ती रखिजे, भाईचारे वारो हिकिड़ो रखिजे तालुक, भले घणी गहराप न बि कजे, पर हिकिड़ी सुठी सलाम दुआ रखणु ॾाढी ज़रूरी आहे। सो अॼु जो मुंहिंजो नंढिड़ो व्लॉग हुयो इहो, ऐं सुगंध हली विया घर में, तव्हां यकीन कयो अॼु सन्नाटो आहे, ख़ामोश आहे। उहा एॾो ॻाल्हाईंदी आहे माशाअल्लाह, मुंहिंजे घर जी बुलबुल चवांसि, कोयल चवांसि, ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं असां सां गॾु हूंदी हुई त मां चवंदीमांसि अलाह आवाज़ सुठी, थोरी देरि चुप करे वेह, हुनखे माना माट न कंदी, चवंदी आहे पोइ मां तव्हांजे घर में न हूंदमि न, पोइ तव्हां ॾिसो तव्हांखे कीअं थो लॻे। ऐं वाक़ई ख़ामोशी आहे, सन्नाटो, अलाह साईं हयाती ॾेसि, ख़ुशि हुजे, आबाद हुजे। सो धीअरूं पंहिंजी ख़ुशीअ सां रवानियूं कबियूं आहिनि पंहिंजे घरनि मां, उते ई आबाद हुजनि, उते ई ख़ुशि हुजनि, असांखे इहो सन्नाटो बि क़बूलु आहे।
सो उन खां पोइ अञा हुनखे वापसि अचिणो आहे, मुंहिंजे ख़्याल में संडे या मंडे ताईं अची वेंदी, त वरी जेका रौनक लॻंदी उहा तव्हां सां मां शेयर कंदमि ज़रूरु। पर हालांकि सॼो वक़्तु जेतिरो हुई त उहो ऑफिस वेई कमु पई करे। बसि इहो सिंपल अॼु जो मुंहिंजो व्लॉग हुयो, कुझु ख़ासि शेयर करण जे लाइ न हो। कंटिन्यू भर्त भरींदी रहियमि त हाणे उहो बि केतिरो शेयर कजे। जेको पचायमि रधियमि उहो तव्हांखे ॿुधायमि, त मुंहिंजूं सभु वीडियोज़ अवेलेबल अथव। मुंहिंजे नाले सां तव्हां कुझु बि शेयर कंदो त तव्हांखे मिली वेंदी। सो मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यार, ॾाढी सारियूं दुआऊं, ख़ुशि जो, आबाद जो, अलाह तव्हांखे सलामत रखे। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।